असिस्टेंट कमिश्नर सूबेदारो नज़ीर हुसैन जतोई पारां रानीपुर शहर के मुख्तलिफ बाज़ारों ने क़ौमी शुआरा ते गैर कानूनी हद दख़ल हटाइण ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। उन मौक़े ते एसी सूबेदारो नज़ीर हुसैन जतोई पारां क़ौमी शुआरा के ॿिन्ही पासनि ते गैर कानूनी हद दख़लियूं हटाए छॾियूं, जॾहिं त रेलवे स्टेशन ताईं क़ाइम हद दख़लियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। रोड के ॿिन्ही पासनि खां रखियल गैर कानूनी कैबिनियूं छपरा ऐं रेढ़ा हटाया विया। उन मौक़े ते एसी सूबेदारो नज़ीर जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोर्ट सगोरी जे हुकुम ते रानीपुर शहर में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो आहे। असिस्टेंट कमिश्नर सूबेदारो नज़ीर हुसैन जतोई वधीक चयो त शहर में हद दख़लनि हुअण सबबि माण्हुनि खे सख़्त मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो पवे थो। हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। केतिरनि ई दुकानदारनि खे वार्निंग पिण ॾिनी वई त हद दख़लियूं पाण मुरादो हटाए छॾनि, ॿी सूरत में संदनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई पिण कई वेंदी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची